सिंधी संगत जो मक़सद आहे पंहिंजी सिंधी सुञाणप कायम रखण। पंहिंजे ॿोलीअ पंहिंजे वरसे जी संभाल करण हर इंसान जो फ़र्ज़ आहे। सिंधी संगत पारां असांजी इहा कोशिश जारी आहे। नंढनि ॿारनि खे असीं सिंधी ॻाल्हाइण सेखारण जो कमु करे रहिया आहियूं ऐं ईअं ई जीअं वणनि खे भाण ऐं पाणी ॾेई करे उसरण में मदद कबी आहे, इहो ई कमु सिंधी संगत करे रही आहे। इहे नंढड़ा ॿार आहिनि असांजे आईंदे जा अबा, जिन में आहिनि असांजूं उमेदूं त असांजी ॿोली सदाईं बरक़रार रहंदी, असांजी सुञाणप सदाईं रहंदी क़ाइमु। पर हाणे ॾिसंदासीं असीं जेको ही गीत आहे, मोर थो टिले राणा मोर थो टिले। त मोर छो थो टिले, छो थो नचे? तव्हीं सभु में नचणु शुरू कंदा। अहिड़ो ही मस्तु गीत अथव जेको वंदना निरंकारीअ ॻायो आहे। सिंधी खबर ही पइजी वञनि कि सिंधी आहे। हू एग्री, मेक सम नॉइज कि सिंधी जो अंदाज़ सभिनी खां अलॻि आहे। मेक सम नॉइज। लाइक इंग्लिश में कोई फ्रेंड कंहिंखे सॾु थो करे, फॉर एग्जाम्पल, हे श्याम कम है श्याम, हे श्याम, त ख़बर न पवंदी हे अमेरिकन आहे ब्रिटिश आहे, ख़बर नथी पए। हिंदी में अगर कोई सॾु थो करे, ए श्याम इधर आओ श्याम, ख़बर नथी पए कि मराठी आहे, पंजाबी आहे, गुजराती आहे। बट सिंधी, ओ शाम में बोड़ा आइडिया, ओ बोड़ा वो देशों में गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी, हथे गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी, उड़न लाडी अखे झुमक जो सुहंदा। हिन कम में मदद जेका कई आहे डॉक्टर मोहन मंगनानी, जेको बेंगलोर जो आहे, वॾो बिज़नेसमैन आहे, एजुकेशनिस्ट आहे ऐं पंहिंजी सॼी न्यू हॉरिज़ॉन करे वॾो कॉलेज अथसि, वॾो बिल्कुलु दुबई वांगुरु जीअं चइजे न, तीअं ई हिननि जा कॉलेजिस आहिनि। हिनमें असीं स्वागत कंदासीं ऐं सन्मान कंदासीं डॉक्टर साहब जो। डॉक्टर राम बख्शाणी जे हथां शाल पाए असीं चाहियूं था त तव्हां वांगुरु असां सां गॾु ॿिया बि माण्हू जुड़नि, जीअं असीं घणा ई कम अॻिते कयूं। ही NCPSL जा मेंबर बि आहिनि। साॻे वक़्तु श्री दयाल हरजाणी जो असीं स्वागत कंदासीं दादा वाशू लीलारामाणी जे हथां। आशा जेकी कुछ कम कर रही है, तंहिंजे लाइ उन खीरू लहणियूं, इहो सिंधी अखर आहे, खीरू लहणियूं, पर असीं सभु तारियुनि जे फ़ैके सां असीं हिन जो स्वागत कंदासीं। इन नमूने जो को बि प्रोग्राम करणु
कंहिं धीउ जे शादी खां घटि कोन्हे। त जेकॾहिं इहे 17 प्रोग्राम करे चुकी आहे, माना 17 धीअरुनि जी शादी करे चुकी आहे। त एॾो आज़मूदो अथसि। असीं ईश्वर दर दुआ पिणंदासीं त हिनखे अञा बि ताक़त वधीक मिले, जीअं इहे सिंधियत जो कारोबार कंदी रहे। महिरबानी। हिकु अखर मां बि चवंदुसि आशा जे लाइ, अहिड़ो प्रोग्राम मां हिंदुस्तान में न ॾिठो आहे। हिंदुस्तान जे जाम घटि शहरनि में अहिड़ो सुठो शानदार प्रोग्राम थींदो आहे। ऐं आशा जे लाइ हिकु ॿी ॻाल्हि मां चवंदुसि त आशा ई आहे जेको सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया में जो केस कयो अथई गवर्नमेंट ऑफ इंडिया जे मथां कि सिंधी चैनल छो कोन्हे, टीवी चैनल। पेके हली वेंदी साईं, मोटी मूरन ईंदे साईं, ॾाढो ॾुखियो थींदे हाय रे मुंहिंजा मेंदेरा, ओ ॾाढो ॾुखियो थींदे हाय रे मुंहिंजा मेंदेरा। हो तड़का ताब न ॾींदो साईं, ख़बर चार न लहंदो साईं। तड़का ताब न ॾींदो साईं, ख़बर चार न वठंदो साईं। वञी पेका तूं वसायो मुंहिंजी मेंदरी, हो वञी पेका तूं वसायो मुंहिंजी मेंदरी। मोहनजोदड़ो जी सिंधी सभ्यता संसार जी सभ खां प्राचीन सभ्यता करे लेखी वई। मूंखे फ़खुरु आहे त मां अहिड़ी शानदार, जानदार, अनोखी ऐं आलीशान जातीअ जी संतान आहियां। मां सिंधी आहियां। चारि चिराग तुंहिंजा बरनि हमेशा, चारि चिराग तुंहिंजा बरनि हमेशा। पंजो मां ॿारनि आया भला झूलेलालण, हो पंजो मां ॿारनि जेको लड़ी आयो लाड़ खां, हो जमालो, मुंहिंजो खटी आयो खेल सां, हो जमालो। ha 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 la 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 ha 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 la 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 बुधो बुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। हो बुधो बुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। छा आहे गोगड़ो, छो कंदा आहियूं थदड़ी, चंड छो हणंदा आहियूं, छा थींदी आहे हटड़ी। सवाल जो जवाब दो, सोचे समझी जवाब दो। सवाल जो जवाब दो, सोचे समझी जवाब दो। मासत पुफी ॾेराणी मारोट केर आहिनि ही सभई, मासत पुफी ॾेराणी मारोट केर आहिनि ही सभई। रिश्ता नाता ॾिण ऐं वार समझी कीअं सघंदा ही ॿार, समझी कीअं सघंदा ही ॿार। ॿारनि जो कोई ॾोह न आहे, हिते वॾनि जो ध्यानु ई न आहे। सिख्या किथां खां ईंदी आहे, शुरू त घर मां थींदी आहे। सिख्या किथां खां ईंदी आहे, शुरू त घर मां थींदी आहे। सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, शान सिंधियत जा मिटिजी वेंदा। सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, शान सिंधियत जा मिटिजी वेंदा। बंदि थी वेंदा द्वार असांजा, सभ्यता ऐं संस्कार असांजा। हा 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 ला 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 हा 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 ला 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 ला। बुधो बुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। बुधो बुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। शान मान ॾिण वार असांजो, सभ्य
सभ्यता संस्कार असांजा सभ्यता संस्कार असांजा बुधो 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 अॼु भावेश अचण वारो आहे। 2 ॾींहं रहंदो असां वटि। तूं ॾिस गेस्ट रूम में सभु कुझु ठीकु आहे न? अमेरिका मां थो अचे। इहो भावेश न तव्हांजो भाइटियो था चओ न? हा हा उहो ई भावेश जंहिंजो सदाई पेट ख़राब हूंदो हो। ॾिस न कमाल आहे न। असीं ॿारनि खे कीअं था यादि रखूं जंहिंजो पेट ख़राब हो, जंहिंजा वार कथा हुआ। गेस्ट रूम खुली पई आहे, केर पियो अचे? मुंहिंजो भाइटियो। मतलब वॾे चाचू जो पुट हो अमेरिका वारो। बॉब न भावेश नालो अथस। भावेश Bob Uncle from America's coming. Dun, 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 dun. Hi, Uncle Sundarlal stays here. Dadu, Bob Uncle आयो आहे। How are you? Fine. You know me? Yeah. अरे भावेश अच अच अच। Namaste. नमस्ते नमस्ते। How are you? गुड गुड गुड। वेट हाउ वाज योर फ्लाइट? Great. Lovely roads, clean toilets. India has changed a lot. तोखे छा लॻो हाथी ऐं नांगनि वारो इंडिया कॾहिं बदिलजंदो ई कान छा? कीअं आई भावेश? Great. I'm doing fine. How about you? मां बि ठीकु आहियां। I'm doing fine. I actually thought you have an accent. छॾियो तॾहिं बुएरो ई हो, हाणे बुएरो ई आहे। Hey kiddo, what are you doing? I'm not so old. पर पुट उमिरि में त तूं हिन खां वॾो आहीं ऐं जे इज़त उमिरि जे करे मिले थी उहा कमाइण खां न पवंदी आहे। मतलब? त छा तोखे सिंधी बिल्कुलु कान ईंदी आहे? समझ में ईंदी आहे पर टुटल ॻाल्हाईंदो आहियां। पहिरीं तोतलो ॻाल्हाईंदो आहियां, हाणे टुटल ॻाल्हाए। बॉब अंकल टुटल सिंधी। ही पापड़ आहे? हाँ, ही पापड़ आहे। मूं for years टेस्ट कान कयो आहे। Is this hot? न warm आहे। I mean, this is hot? Daddy doesn't guess. Chimta, up, down, up, down. It is warm first and then cool. Bebo, I mean, this is hot. समझो। Salty आहे, little chilly. Oh. Serve me. Yeah, okay. Taste it. Nice. This is tangy. Wow, Dadu. ॾिसो न कहिड़ो न सुहिणो नालो ॾिनो आहे बॉब अंकल। सुंदरलाल टैंगी पापड़। Chachu, one request. हाँ, चओ। Do you have bottled water? I have one in my bag, you see. हाँ, आहे न। मूंखे ख़बर हुई। Thank you, Bebu. हिन पाड़ीअ में ऐं हुन पाड़ीअ में छा फ़र्क़ु आहे? What difference? Listen, this is safe bottled water. मूंखे त अॼु ताईं कुझु बि न थियो। बॉटल वाटर जी टेस्ट अलाए कीअं हूंदी आहे।
भावेश, चॉइस इज योर्स। असी ही पानी रोज बॉईल करे ऐं टामे जे यानी कॉपर जी वेसल में रखना है। तू तो केमिकल इंजीनियर आहीं, तोखे तो खबर ही आहे न कि टामो सेहत जे लाइ केतिरो न सुठो आहे ऐं ही असी हमेशा कंदा रहियूं। वेस्ट हैज डिस्कवर्ड इट नाउ। You're right. You're right. भावेश बुख लगी हूंदे Oh, yes, yes. तोखे यादि आहे नंढे हूंदे तोखे ताइरी ऐं साई भाॼी ॾाढी वणंदी हुई। Oh, yeah, but I hope it's not hot, you know. मूं तुंहिंजे लाइ उहो ई ठाही आहे ऐं चरिया ताइरी मिठी हूंदी आहे ऐं साई भाॼी त Move for years. Taste कान कई आहे। तूं ॾक न, मूं तुंहिंजे लाइ चिलीज़ न विधियूं आहिनि। You know, Bebu, in America, people have pizzas, burgers, and waffles for breakfast. असां त चेंज ऑफ टेस्ट लाइ बर्गर पिज़्ज़ा ऑर्डर कंदा आहियूं। खाधो त असांजो मस्त सिंधी आहे। बीफ पटाटा, वड़ियुनि जो पुलाव, वात में पाणी थो अचे। I'm feeling so hungry. Me too. Wow, looks great and yummy too. Let's just feast on it. अच त मां तोखे सर्व करियां। First, Chachu. अरे बाबा, पहिरियों गिरो त खा त तुंहिंजो रिएक्शन ॾिसूं। All right. बॉब अंकल, सिंधी खाधो। वाह वाह वाह। Yes, Bebu, yes. I'm gonna relish every bit of it. Auntie, just serve a little bit because I'm too full, you know. अरे ॾक न, आराम सां खा। Wow. Oh my God! OMG, what happened? छा थियो? छा थियो? छा थियो? It's just great. It's yummy. I loved it. Thank you all. Thank you. कर ख़बर इंडिया के ख़ास कम लाइ आयो आहीं? पहिरियों अमेरिका में फ्यूचर हूंदो, हाणे इंडिया में अपॉर्चुनिटीज़ वधी वयूं आहिनि। You know, there are very good salaries nowadays. अच्छा, तो मतलब हाणे तोखे इंडिया सैलरी जे लाइ अट्रैक्टिव थी लॻे। To be frank, Chachu, I want to be a billionaire. When I am 60, when I'm like 60 साल जो थींदुमि, I want to have just 1 billion in my account. एतिरियूं गोरियूं? छा थियो अथई? Nothing. This one is for my stomach, this is for my energy, one for my acidity, and others are for my vitamins. When I travel, I just carry them along with me to stay out of trouble. ॾाढो सुठो। छा त प्लान आहे भावेश? लाइफ त तुंहिंजी आहे, पर ही आहे रियलिटी चेक। How? तो पैसा कमाया, पैसा कमाइण जे लाइ तूं ॿाहिरि वे। घर जी हालत सुठी हुई, पर तूं वधीक पैसा कमाइण जे लाइ ॿाहिरि वे। ऐं तो छा विञायो? Nothing. I just got experience. तो माउ पीउ जी शेवा विञाई। तो कॾहिं सोचियो त हुननि जे लाइ केतिरो न ॾुखियो टाइम हुओ? Chachu, that's just being emotional. तुंहिंजो पीउ बि हीअं सोचे सघियो थे। हुनखे ऑफर हुई ऐं जॾहिं हू स्वर्गवास थी वियो त तूं न आए, छो त तुंहिंजो ग्रीन कार्ड अटकियो पियो हो। तोखे 3 साल थिया वञे हुए, त हाणे 3 सालनि जी सैलरी ॾे ऐं पंहिंजे पीउ खे जीआर। That's not fair, Chachu. I called mom to America, but she refused. यार, दोस्त, मिट, माइट त हुननि जा सभु हिते हुआ न। इहा ई त जमा पूंजी आहे।
रिकरिंग डिपॉजिट। भावेश, पैसो कमाइण बुरी ॻाल्हि न आहे, पर पैसे जो गुलाम थियण सही न आहे। Yes, I agree. But हाणे ते मुंहिंजी आदत आहे. I'm used to earning big bucks, you see. Big bucks? के भी मारा है न बेबू, को बि न। को भी ना पर हेतरियूं गोरियूं बॉब अंकल तव्हां बीमार आहियो No, I just take it for my good health. for good health then why take medicine हाणे ॾे जवाब। सोच जाए छा कमाए ऐं छा विञाए, आराम सां सोच जाए। गुड नाइट, गॉड ब्लेस यू। गुड नाइट। good night बॉब अंकल हल पुट। for good health then why take medicine When I'm like 6-7 साल जो थींदुमि, I want to have just 1 billion in my account. त हाणे 3 सालनि जी सैलरी ॾे ऐं पंहिंजे पीउ खे जीआर। यार, दोस्त, मिट, माइट त हुननि जा सभु हिते हुआ न। इहा ई त जमा पूंजी आहे, रिकरिंग डिपॉजिट। Tan, 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 tan. Good morning, good morning, good morning. Good morning, baby. Good morning. What have you got for me? Wow, coffee. Dadu knows. Yeah, I'm sure your dadu knows everything. Come give me a hug. वो एक सवाल पूछा तो हाँ तू हलंदे मूंसां गॾु अमेरिका? हाँ डिज्नीलैंड आयरन मैन स्पाइडरमैन थॉर पोइ हुते हली करे स्टडी कजे, तोखे छा ठहिणो आहे? I want to be an astronaut. Then I'll take you to NASA with me. To what passport आहे? Yes, आहे. Then you have to stay there and study for 15 years, you know? न मूंखे त रोगो हॉलीडेज लाइ वञणो हो. I don't want to leave my papa and dadu. पोइ तू स्ट्रॉन्ग कीअं थींदे? How would you be strong? राकेश शर्मा भी त इंडियन यूनिवर्सिटी मां पास थियो हो. हू करे सघे थो त मां भी. I don't want to leave my papa and dadu. What are you thinking? Breakfast is ready. Oh yeah. You leave. I'll just freshen up and come. Come fast. Yeah. Chachu, I wish I could meet Pinky and Vijay. अरे हू वैष्णो देवी वियल आहिनि, ईंदा। Indians are emotionally religious, I see. रिलीजन त ख़ैर पंहिंजी सोच ऐं सम्झ आहे, ऐं इमोशनल त जानवर बि थींदा आहिनि। वो छा आहे? सेलमानी आहे? वो ख़ासि तुंहिंजे लाइ ठाही आहे। Very tasty. असां बचियल मानी वेस्ट न कंदा आहियूं, रिसाइकल कंदा आहियूं। This is life. अमेरिका में त ब्रेकफास्ट ई कान कंदा आहियूं, हलंदे कॉफी पीअंदा आहियूं। चाचू, thank you so much. Thank you very Chaji for introducing me to my life. I forgot that I'm a Sindhi. मां भुलिजी वियोसि त मां सिंधी आहियां. I forgot the language. All we did was imitate like monkeys. पुट, इहो न विसारजांइ त असीं मोहन जे दड़े जा वारिस आहियूं. The oldest civilization known to the mankind. असांजी सभ्यता, ॿोली, रीतियूं, रिवाज असांजी सुञाणप आहे. भले ही भावेश बॉब थी वञे ऐं सिपाही मलाणी सिप्पी, आहियूं त असीं सिंधी न। हा, मां सिंधी आहियां and I'm bloody proud of it. Thank you, Chachu.
देख हाँ बेबू तू भी अच्छी बेबू सिंधी खाधा वाह शेयर मनी रॉक्स विरहाङे बैदि केतिरा ई सिंधी केतिरनि ई मुल्कुनि में फैलिजी विया पंहिंजी रोज़ी रोटी कमाइण ख़ातिर उते ई वञी करे कारोबार शुरू कयूं काफ़ी नाणो ठाहियऊं ऐं वॾो नालो कढियऊं केतिरा ई सिंधी जेके हिते भारत में रहिया उन्हनि बि काफ़ी महिनत कई आहे ऐं पंहिंजनि ॿारनि खे पढ़ायो लिखायो अथऊं पर पैसे जे लिहाज़ खां विलायत जे भेट में हिते त पैसो घटि ई आहे न त नौजवान सिंधी पंहिंजी सिंधी ॿोली सभ्यता पंहिंजे मुल्क में छॾे पंहिंजे माइटनि खां जुदा थी हलिया पैसो ठाहिण पैसो कमाइण फॉरेन में ऐं जल्दी फॉरेन में पहुची उन्हनि ते रंग लॻो फॉरेन जो फॉरेनर वांगुरु हू हलत चलत करणु लॻा जीअं ॾिसो न भावेश बणियो बॉब ऐं हुनखे सिंधी हुजण में ख़ासि ख़बर ई न रही बेबू हुन खां सुवालु पुछियो खाधे पीते जे बारे में ऐं ख़ासि सुवालु इहो ई हो त हुनखे बॉटल वाटर ऐं घर जे पाणीअ में कहिड़ो तफ़ावत थो नज़र अचे हुनखे बॉब चयो त तूं मूंसां हली अमेरिका में पढ़ पर बेबूअ खे इहा ॻाल्हि मंज़ूरु कान्हे हू पंहिंजे माइटनि खां जुदा थियण ई नथो चाहे जेतोणीकि हू एस्ट्रोनॉट बणजणु चाहे थो पर इन लाइ राकेश शर्मा बि त भारत में रही करे सिख्या हासिलु कई एड्यूकेशन वरिती ऐं एस्ट्रोनॉट बणियो पोइ बेबू छो वञे भला अॼु दुनिया भर में भारत जो नालो ॿियनि तरक़ी याफ़्त मुल्कनि सां ॻणियो वञे थो ऐं असीं काफ़ी अॻिते वधी चुका आहियूं अॼु असांजी हीअ पीढ़ी हिन मुल्क ते फ़ख़ुरु करे थी ऐं हिननि खे इहो अहसासु कराइणो आहे त असीं हिकु अज़ीम ऐं शानदार सभ्यता जा वारिस आहियूं असांखे फ़ख़ुरु करिणो आहे पंहिंजो पाण ते असांजी सभ्यता ते ॿोली आहे जेका तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झाए सघे थी पंहिंजे जड़ुनि खे न विसारणो आहे रूट्स खे तव्हां सम्झो ऐं उते असांखे पंहिंजी ॿोलीअ खे वधाइणो आहे ॿोली आहे असां सभिनी जी सुञाणप अॼु जे दुनिया भर में चाइनीज़ जैपनीज़ रशियन्स स्पेनिश सभु पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हाइनि था उन में फ़ख़ुरु वठनि था त असीं सिंधी छो नथा करियूं अॼु जॾहिं दुनिया भर में सभिनी मुल्कनि जूं हदूं गॾिजी वियूं आहिनि वर्चुअल घटिजी वियूं आहिनि तॾहिं हिन दुनिया में असीं पंहिंजी सुञाणप कहिड़े नमूने में क़ाइमु रखी सघूं था फ़क़ति इहा ॿोली आहे जेका असांखे दुनिया भर में मान सन्मान ॾेई सघे थी त असांखे ॻाल्हाइणो आहे पंहिंजी सिंधी ॿोलीअ में आशांती सभिनी खां वधीक शाहूकार सिंधी केरु आहे अरे वाह तुंहिंजे मन में बि इहो ख़्यालु आयो आहे त ॿुध सभिनी खां वधीक शाहूकार सिंधी जेको ब्रिटेन में आहे नंबर 2 उहो आहे SP हिंदुजा ऐं छाकाणि जो उहो सिंधी आहे उहो सभिनी सिंधियुनि में शाहूकार लिखिबो भारत में जेको सभिनी खां वधीक शाहूकार आहे उहो आहे असांजो रियल एस्टेट जो हर्ता कर्ता निरंजन हीरानंदाणी हिकु ॾींहुं तूं बि वॾो थी नालो कढजांइ पंहिंजो जीअं सभु तोखे इज़त ऐं मान ॾींदा ऐं तो ते फ़ख़ुरु कंदा ठीकु आहे न बेबू
तूं बि विझ। अॼु नाग पंचमी आहे? न न, अॼु त गोगड़ो आहे। मूंखे त घोगड़ू ख़बर आहे। हे घोगड़ो छा आहे? मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। गोगड़ो त असांजो ॾिणु आहे। ॾिणु? असां सिंधी गोगड़ो मल्हाईंदा आहियूं। अॼु घोगड़ो, सुभाणे नाग पंचमी। छो? सवाल जो जवाब ॾियो, सोचे सम्झी जवाब ॾियो। तोखे ख़बर आहे? बीज हाँ, बिह पटाटा, स्नेक, कोबरा सभु डेंजरस आहिनि, पर उन्हनि जी पूजा छो करियूं असां? मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। गूगल वीर रखियो हुयो। अरे वाह! गूगल गायन जो रखपाल। तॾहिं बि गूगल हो छा? सवाल जो जवाब ॾियो, सोचे सम्झी जवाब ॾियो। त असांखे जीव जंतु खे न मारणु खपे, छो जो हुन में बि जान थींदी आहे। पर हिकु सुवाल पुछां? वरी कहिड़ो सवाल? कॉकरोच जो छा कयूं? ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। तव्हांखे ख़बर आहे सुभाणे छा आहे? मम्मीअ जो बर्थडे त कान्हे, पापा मम्मीअ जो बि बर्थडे कान्हे। चरियो त कान थी वियो आहे। अरे मूं छा कयो? तोखे छो यादि पवंदो? फेसबुक रिमाइंडर त ॾींदो कान्हे। पप्पा तव्हांखे यादि कोन्हे? ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। विंटर एंड्स के सिंधीअ में छा चइबो आहे? उनखे चइबो आहे उतराण। चवंदा आहिनि उतराण उतरियो, अधु सियारो कुतरियो। कुतरियो। रिश्तनि जा बि नाला हूंदा आहिनि। रिश्तनि जा नाला कंफ्यूजन आहे। मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। ही केरु आहे? पप्पा। न, रिश्ते में ही आहे तुंहिंजो पीर। मां केरु आहियां? मम्मा। मां तुंहिंजी मम्मा न आहियां। पप्पा। मां केरु आहियां? दादू। न, मां आहियां तुंहिंजो ॾाॾो। ॾाढी न, चओ ॾाॾी। ॾाॾी। तुंहिंजे पापा जी भेण थिए तुंहिंजी पुफी। पुफी। मम्मा जी भेण जे घोट खे गोट बकरी। मासी, मासड़, पुफी, पापड़। सवाल जो जवाब ॾियो, सोचे सम्झी जवाब ॾियो। लाल लोईअ जी हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि थींदी आहे। लाल लोई मकर संक्रांति खां हिकु ॾींहुं अॻु में ईंदी आहे। पुराणियूं शयूं ऐं झूनी ॻाल्हियूं सभु विसारणियूं आहिनि। मकर संक्रांति ते त असीं काइट उड़ाईंदा आहियूं न। घुघड़ो छो कंदा आहियूं थदड़ी, चंड जो हणंदा आहियूं, छा थींदी आहे हटड़ी। सवाल जो जवाब ॾियो, सोचे सम्झी जवाब ॾियो। सवाल जो जवाब ॾियो, सोचे सम्झी जवाब ॾियो। मां सत पुफी ॾेराणी मरोट केर आहिनि ही सभई। मां सत पुफी ॾेराणी मरोट केर आहिनि ही सभई। रिश्ता नाता ॾिण ऐं वार सम्झी कीअं सघंदा ही ॿार, सम्झी कीअं सघंदा ही ॿार। ॿारनि जो कोई ॾोह न आहे, हिते वॾनि जो ध्यानु ई न आहे। सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, निशान सिंधियत जा मिटजी वेंदा। सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, निशान सिंधियत जा मिटजी वेंदा। बंदि थी वेंदा द्वार असांजा, सभ्यता ऐं संस्कार असांजा। शान मान ॾिण वार असां
असांजो सभ्यता ऐं संस्कार असांजा शान मान ॾिण वार असांजा सभ्यता ऐं संस्कार असांजा सभ्यता संस्कार असांजा सभ्यता संस्कार असांजा